माइशो इंसाफ मुद्दो अॼु पूरो थी चुको आहे, अॼु पूरो थी रहियो आहे ऐं आख़िरी ॾींहं ते अलविदाई मुलाक़ातूं, इजलासनि ऐं ख़िताबनि जो समूरो ॾींहुं सिलसिलो नज़र आयो आहे। वज़ीर आज़म गॾियल पार्लियामेंट खे पंहिंजे अलविदाई ख़िताब में चयो आहे त ही जेके 16 महीना हुआ ही मुंहिंजी ज़िंदगी जा इंतिहाई ॾुखिया तरीन साल हुआ, ॾुखिया तरीन महीना हुआ ऐं इनखे जेकॾहिं मां पंहिंजी ज़िंदगी जो मुश्किल तरीन इम्तिहान चवां त ग़लति न हूंदो। वज़ीर आज़म साहिब इहा ॻाल्हि बि कई आहे त तमामु घणा चैलेंजिस हुआ, पर उन बावजूदि इत्तेहादी हुकूमत हर चैलेंज खे बहितर नमूने सां डील कयो आहे, बहितर नमूने सां मुंहुं ॾिनो आहे। ऐं नाज़रीन अॼोकी राति ॿुधायो पियो वञे त सदर मुमलिकत खे जेका एडवाइस आहे क़ौमी असम्बली टोड़ण जी उहा मोकिली वेंदी ऐं उनखां पोइ हुकूमती अॻवाननि जो इहो चवणु आहे त वधीक 3 खां 4 ॾींहं लॻी सघनि था निगरां सेटअप वारो मामिलो फाइनल थियण में। नाज़रीन इहे बि इतला साम्हूं अचनि पिया त अॼोके ॾींहं ते जेका मुलाक़ात थी ऑपोज़िशन लीडर ऐं वज़ीर आज़म विच में उहा न थी सघी आहे ऐं सुभाणे उहे मुलाक़ात जे हवाले सां इतला साम्हूं अचनि पिया ऐं ॼाणायो पियो वञे त उन हवाले सां जेके नाला आहिनि उहे सभिनी इत्तेहादी पार्टीज़ जे सरबराहुनि खे कम्यूनिकेट कया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ नाला गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां गर्दिश कनि पिया, रोज़ उन में को नओं नालो बि ऐड थिए पियो। पर हींअर ताईं जेका असीं सिचुएशन ॾिसूं पिया त हुकूमत अञा ताईं या हुकूमत जा जेके अॻवान आहिनि इत्तेहादी पार्टीज़ आहिनि अञा ताईं हिन मामले ते का बि ॻाल्हि करण खां वाज़े ॻाल्हि करण खां उन पोज़ीशन में न पियूं नज़र अचनि। जेके कुझु नाला गर्दिश कनि पिया उन में नाज़रीन हींअर जलील जिलानी साहिबु उन्हनि जो नालो तमामु घणो हाईलाइट थिए पियो, हफ़ीज़ शेख साहिब जो नालो हाईलाइट थिए पियो, फवाद हसन फवाद साहिब जो नालो हाईलाइट थिए पियो, पर अञा फ़ैसिलो केरु थींदो ऐं केरु थींदो मुल्क जो निगरां वज़ीर आज़म इन पॉइंट ते इन सवाल ते हर को नाज़रीन सोचे पियो। उन हवाले सां ॾिसूं त केसिताईं हाणे इहे मामला हाणे वधीक टाइम कोन बचियो आहे, केसिताईं मामला वधीक फर्दर वाज़े थियनि था। इत्तेहादी हुकूमत जी जेका ही 16 महीननि जी कारकर्दगी आहे ही मुल्क खे छा ॾेई वई, छा वठी वई, छा वहियो वापरियो, उन ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं ऐं जेको निगरां सेटअप हूंदो उहो केतिरी देरि ताईं हली सघे थो। ही बाइख्तियार निगरां सेटअप आहे, इहो केतिरे वक़्त ताईं मुल्क मथां रही सघे थो ऐं इलेक्शन कॾहिं थींदा उन ते बि सभु को ॻाल्हाए पियो। पर इलेक्शन जेकॾहिं वक़्तु सिर नथा थियनि त उनजा जेके असर हूंदा रियासत ते, सियासत ते, मईशत ते, उहे कहिड़ा हूंदा अॼु पंहिंजे एक्सपर्ट पैनल खां मालूम कंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। नाज़रीन मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कियो आहे नामियारा सनतकार आहिनि, मौशी माहिर आहिनि, डॉक्टर इख्तियार बेग साहिबु मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जेके प्रोग्राम में शरीक हूंदा। फ़ोन लाइन ते शवाब ओसो साहिबु नाले वारा कानूनदान आहिनि, तजिया निगार आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि फ़ोन लाइन ज़रिए जेके प्रोग्राम में ऐं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु अॻूणा फेडरल सेक्रेटरी आहिनि, तमामु गहरी नज़र आहे उन्हनि जी इन समूरनि मैटर्स ते, उहे पिणु मूंसां गॾु जेके प्रोग्राम में शरीक आहिनि। मां सभिनी जी महिरबानी, मां सभिनी खे भलीकार थी चवां प्रोग्राम में ऐं अव्हां जी इजाज़त सां शवाब साहिबु, मिर्ज़ा इख्तियार बेग साहिबु, फज़लुल्लाह कुरैशी साहिबु अव्हां वटि अचां थी, अव्हां खां आगाज़ कंदसि गुफ़्तगू जो। समूरी सूरत हाल अव्हां जे आॾो आहे, जेतोणीकि अलविदाई ख़िताब में वज़ीर आज़म चैलेंजिस जो ज़िक्र कंदे इहा ॻाल्हि बि कई आहे त चैलेंजिस तमामु घणा हुआ, ॾुखिया तरीन ही 16 महीना हुआ, पर असीं सभिनी चैलेंजिस खे मुंहुं ॾिनोसीं। ऐं अव्हां कीअं पिया ॾिसो इत्तेहादी हुकूमत जे इन्हनि 16 महीननि खे? शहबाज़ हुकूमत वेंदे वेंदे इत्तेहादी जेके हुनजा रहिया उन्हनि जो वोट बैंक वधाए वई आहे या पाण समेत घटाए वई आहे? कीअं ॾिसो पिया 16 महीननि जी कारकर्दगी खे? कारकर्दगी त हिनजी मिलियल जुलियल कारकर्दगी आहे, छाकाणि जेको सभु कुझु थियो सो मजबूरीअ जे तहत पे कयूं, छाकाणि हिननि पाण हुकूमत हिकु क़िस्म जो घुरी हुकूमत वरिती, इन जे करे हुकूमत अहिड़े ख़राब हालतुनि जो शिकार हुई जो मां सम्झां तमामु हिकिड़ो ॾुखे वक़्त में हिननि खे हुकूमत मिली आहे, उहो ॾुखियो वक़्तु जारी रहियो। हीअ खणी कहिड़ा बि क्लेम कनि त असां हीअं करे थियो, हीअं कयोसीं, डिफॉल्ट खे पाकिस्तान को बचायोसीं, पर प्रैक्टिकली जेकॾहिं हुकूमत डिफॉल्ट को बची वई त अवाम डिफॉल्ट को कोन बचियो आहे। छाकाणि त सॼो जेको बि वक़्तु रहियो आहे त अवाम जेको आहे सो परेशान रहियो आहे ऐं अॼु बि जेको आहे अवाम जी हालत जेका 16 महीननि खां वधीक ख़राबु आहे। जेकॾहिं अॻे 16 महीना अॻु जेका हालत हुई उन खां वधीक ख़राबु आहे, उहो इन करे जो महांगाई जेका आहे अञा ताईं चोट ते आहे, अमन अमान जो मसइलो, गवर्नर जो मसइलो ऐं ताज़ो जेका हिननि जंहिं नमूने जंहिं नमूने हिननि कानून साज़ी कई आहे ऐं गुज़िरियल हफ़्ते ॾेढ में हिननि को 50-60 कानून पास कया आहिनि। अॻिते हली करे इहे कानून सियासी हुकूमतुनि जे ॻिचीअ में पवंदा, माना सियासी तौरु हिननि खे हिकिड़ी नाकामी चवंदो जो अहिड़ा कानून करे विया जो अॻी सियासी हुकूमत लाइ त तकलीफ़ त थींदो। जेको पोइ IMF सां जेको मुआइदो थियो आहे उहो मुआइदे में हिननि जी पंहिंजी जान त कंहिं हद ताईं बची वई, सो कॉल्ड डिफॉल्ट को मुल्क बचियो, पोइ अवाम वॾे डिफॉल्ट में अची वियो।
ऐं रीज़न इहो आहे त जेको बि तव्हां ॾिसो त IMF जूं अञा ताईं कंडीशन पार्टली मीट थियूं। अॻिते हली करे जीअं तव्हां ॿुधो त वरी पावर जो रेट हाणे वधे थो पियो 1.5 रुपयो, गैस जा रेट जेके अञा वधंदा, इन जे करे ऐं तंहिंखां पोइ रेट ऑफ इंट्रेस्ट जेको स्टेट बैंक जो उहो बि न घटियो आहे। इहा जेका कास्ट ऑफ प्रोडक्शन जेका आहे तव्हांजी इम्पोर्ट जी या एक्सपोर्ट जी तमामु घणी वधी वेंदी। इन करे अॻिते हली करे तव्हांजो एक्सपोर्ट जो वॾो प्रॉब्लम थींदो ऐं फॉरेन एक्सचेंज जो प्रॉब्लम बि जारी रहंदो। त माना जेके हिननि जा टारगेट्स आहे त भई का ट्रेड में इम्प्रूवमेंट थिए, कि एक्सपोर्ट वधनि, कि आवाम खे रिलीफ मिले, का महांगाई घटि थिए, कानून साज़ी बहितर थिए, बाक़ी उहो हिकिड़ो बि शइ हिननि सोरहनि महीननि में कोन कई आहे। ऐं हिकिड़ी वधे हिकिड़ी सेंसस हिननि कराई, उहा बि जेका असां बीमार सेंसस आहे उन में बि घटि में घटि सिंध ऐं बलूचिस्तान जो माण्हू ख़ुशि कोन्हे उन सेंसस मां। इहे सेंसस जा रिज़ल्ट अॻिते हली करे सिंध लाइ वधीक लाइ पाण आमतौर सां सॼी सिंध अंडर प्रोटेस्ट आहे, छाकाणि जो सिंध जूं जेका इंटीरियर सिंध जी जेका 33 लख आबादी घटी वई आहे, उन जा करे इम्प्लीकेशन थींदा त उन जूं 6 सीटूं जेके सूबाई असेंबलीअ में सिंधियुनि जूं घटिजी वेंदियूं ऐं साॻे नमूने नेशनल असेंबली सीटूं घटिजियूं त असां लाइ हिकिड़ो परमानेंट प्रॉब्लम थींदो। इन खां पोइ इहो जेको आसिरो त नई सेंसस में असांखे वधीक फ़ाइदो मिलंदो आहे, वधीक पाकिस्तान वधीक हिसो मिलंदो NFC में, जंहिंजे करे मुराद अली शाह मुखालफ़त कई 2017 जी सेंसस जी, उहो बि असां ऑब्जेक्ट असां अचीव कोन थियो। माना असांखे सिंध खे हर तरफ़ को नुक़सानु थियो ऐं मुल्क जो नुक़सानु बि हर तरफ़ को इन करे थियो जो को बि रिलीफ किथे कोन मिलियो। न रुगो रिलीफ न मिलियो, पर जेको IMF सां एग्रीमेंट थियो आहे उन में एॾियूं सख़्तु शराइत आहिनि जेके इंटरिम गवर्नमेंट खे पूरी करणी। छाकाणि IMF जो चयो आहे त 1 अरब मां हाणे ॾींदुसि, 1 अरब मां इंटर गवर्नमेंट जो ऐं 1 अरब 3 महीना पोइ ॾींदुसि। उहो 3 महीना पोइ वारो किसो हाणे रुली वेंदो, छाकाणि जो 3 महीननि में इंटरिम गवर्नमेंट जो पीरियड वधी वेंदो। इहे जेके कॉन्स्टिट्यूशनल इहा जेका ॻाल्हि थींदी, इन जो कॉन्स्टिट्यूशन इन ॻाल्हि ते क्लियर कोन्हे त 3 महीननि खां पोइ जेका इंटरिम हुकूमत कीअं थी हली सघे पई। ऐं हीअ हुकूमत डेफिनेटली 3 महीननि खां वधीक हलंदी, छाकाणि जेकर 2023 वारी सेंसस ते थिए थी इलेक्शन, जेको हिन जो फ़ैसिलो आहे, जेको पाण ग़लति फ़ैसिलो आहे, त उन में वधीक मतिलबु त हर फील्ड में सियासी तौरु, अमन अमान जे तौरु, इक़्तिसादी तौरु, IMF जे मुस्तक़बिल जे तौरु, सिंध जे लिहाज़ खां हर लिहाज़ खां इहा जेका हुकूमत 16 महीना नाकाम थिया आहिनि ऐं अॻी हुकूमत लाइ वधीक मसइला पैदा करे छॾी वई आहे। न रुगो अॻी हुकूमत लाइ, पर जेका ईंदड़ सियासी हुकूमत ईंदी उन लाइ बि वॾियूं मुश्किलातूं थींदियूं। बिल्कुलु सही पॉइंट आउट कयो सेंसस खे वठी करे, ऐं ज़ाहिर आहे उन जा इम्पैक्ट साम्हूं अचणा आहिनि। पर ही जेका सिंध गवर्नमेंट आहे, जंहिंजा अॻु तमामु घणा रिजर्वेशन्स हुआ, CCI वारे इजलास में त हुकूमत सरेंडर करे आई इन सॼे केस खे। हाणे अॻियां ॾिसूं त कीअं इन शइ खे खयो वञे थो। मूंसां गॾु शोआब बोसो साहब बि आहिनि, डॉक्टर इख्तियार बेग साहब बि आहिनि। शोआब साहब, अवां वटि ईंदसि, अवां कीअं ॾिसो पिया 16 महीननि जी कारकर्दगी? फज़लुल्लाह कुरैशी साहब फरमाइनि पिया त मुल्क खे ज़रूरु डिफ़ॉल्ट खां बचाए वई हूंदी इत्तेहादी हुकूमत, पर अवाम खे डिफ़ॉल्ट खां न बचाए सघी। ॾिसो नाज़िया, कुरैशी साहब मुंहिंजे ख़्याल में तफ़सीलन जेको ओवरऑल जेको व्यू आहे मां त हुन सां एग्री थो कयां, पर मां हुन में इहो इज़ाफ़ो कंदुसि त ॾिसो मां सम्झां थो त हाणे मामिलो हुकूमतनि खां चढ़ी रियासत जो थी वियो आहे। हाणे रियासत वॾे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे बहराननि जो शिकार थी आहे, जंहिंमें मुआशी बहरान भी आहे, उनमें सियासी बहरान भी आहे, ऐं उन सां गॾोगॾु जेको हाणे ख़तरनाक नओं हिकिड़ो बहरान पैदा थियो आहे उहो आहे तव्हांजो आइनी बहरान। यानी हाणे हिन वक़्तु अमली तौर ते पंहिंजे मुल्क में को आइनी ऐं क़ानूनी निज़ाम मुरविज कोन्हे, छाकाणि त जेके फ़ैसिला थी रहिया आहिनि या जेके फ़ैसिला हिननि करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि जा नतीजा निकिरंदा उहे यकीनन गैर आइनी हिकिड़ो निज़ाम जेको आहे सो पैदा कंदा, जंहिंमें मूंखे घटि में घटि एज़ अ स्टूडेंट ऑफ लॉ इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो केयरटेकर सेटअप जेको आहे, जेको हाणे वज़ीर चवनि था खुले आम इहो 3 महीननि खां अॻिते हलंदो ऐं कहिड़े कानून तहत हलंदो, हुनजी कहिड़ी छा नज़रिया ज़रूरत आहे, वरी सुप्रीम कोर्ट खां को ऑर्डर कराईंदा या आर्टिकल 51 जी अहिड़ी तरजीह कंदा 254 सां मिलाए, जंहिंसां हिकिड़ो नई रिवायत पैदा थींदी त तव्हां भली 3 महीननि जी जाइ भली 3 सालनि खां पोइ करायो।
तो मां सम्झां थो त हिन वक़्तु असांजो मुल्क जेको आहे उहो गुज़िरियल जेको 75 सालनि में जेको जंहिं तरीक़े सां हिन मुल्क खे हलाइण जी कोशिशि कई आहे, हुन में सियासी पार्टियूं बि आहिनि ऐं हुन में वॾे में वॾो रोल जेको आहे एस्टेब्लिशमेंट जो आहे, ऐं जेका असांजी रियासती पॉलिसी रही आहे, जेका असांजी ख़ारजी पॉलिसी रही आहे, जेको असांजो मुआशी निज़ाम रहियो आहे, उनजा सभु नतीजा आहिनि। तो मां सम्झां थो त जेका बि हुकूमत ईंदी, तव्हां ॾिसो गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेका हुकूमत अचे थी उनजी जेकॾहिं का कारकर्दगी आहे त उहो इहो ई आहे त असां डिफॉल्ट खां बचायोसीं, असां IMF जो प्रोग्राम पूरो कयोसीं, या असां हिकिड़ी कागज़ ते 6% ऐं 5.5% ग्रोथ ॾेखारीसीं। पर तव्हां अमली तौर ते ॾिसो त गुज़िरियल घटि में घटि 30-40 सालनि खां वठी जेको आम माण्हू त छॾियो, पर जेको वीचारो मिडिल क्लास जो माण्हू आहे उनजो बि स्टैंडर्ड ऑफ लिविंग वञे पियो किरंदो। ॿिए तरफ़ जेको हिकिड़ो बुरान हाणे नओं हिकिड़ो जेको शिदत अख़्तियार करे वियो आहे त असांजी ॿाराड़ी जेका आहे उहा मुकमिल तौर ते लॉलेसनेस जो शिकार आहे, मुकमिल तौर ते लॉलेसनेस। न तव्हांजो हुते जान माल इज़त घर का शइ तव्हांजी हुते हिन वक़्तु महफ़ूज़ कोन्हे, ऐं खुलेआम धाड़ेल इहे माफ़ियाज़ जेके आहिनि, लैंड माफ़ियाज़, तव्हांजी ब्यूरोक्रेसी, तव्हांजा पॉलिटिशियन्स, इहे सभु मिली विया आहिनि ऐं आम माण्हू उन्हनि जो टारगेट आहे। न त वीचारा माण्हू पंहिंजी ॿनीअ ते था वञी सघनि, न को ज़मीन था पंहिंजी बचाए सघनि, न पंहिंजो को रोज़गार था बचाए सघनि। हिकिड़ा तमामु वॾा ज़बरदस्त क़िस्म जा माफ़ियाज़ पैदा थिया आहिनि, जिन जे अॻियां पुलिस बि बेवस आहे, जिन जे अॻियां रियासत बेवस आहे। बिल्कुलु शौब साहब, मां सही निशानदेही कई ऐं हुन बेवसी सां गॾु बेहसी बि नज़र अचे पई, न समूरे मामले ते अदम दिलचस्पी भी हुकूमत ऐं रियासत जी नज़र अचे पई। इनके अॻियां भी कंटिन्यू कंदासीं। मूंसां गॾु डॉक्टर इख्तियार बेग साहब भी आहिनि। बेग साहब, आपने शहाब साहब को सुना, फजलुल्लाह कुरैशी साहब को सुना, आप कैसे देखते हैं हुकूमत की 16 माह की कारकर्दगी को? फिर आने वाले जो चैलेंजेस होंगे वो भी ज़रूर शेयर कीजिएगा। इस वक्त तक सोफार जैसे बात भी हुई कि ये हुकूमत IMF के साथ जो मुआहदा हुआ उसको अपनी सबसे बड़ी कामयाबी करार देते हुए ये कह रही है कि मुल्क को हमने डिफॉल्ट होने से बचा लिया। देखिए, ये बात तो बिल्कुल सही है कि इस हुकूमत को बहुत सारे चैलेंजेस विरसे में मिले थे, और PTI की हुकूमत जब गई है तो बेशुमार चैलेंजेस इंक्लूडिंग IMF का एक बहुत बड़ा मसला था कि वो IMF ने अपना प्रोग्राम सस्पेंड कर दिया था, और नवंबर 2022 से अब तक IMF की हम कोशिश कर रहे थे कि उसको 9वां और 10वां जायजा पास हो जाए, लेकिन वो नहीं हो पा रहा था। उसकी नई से नई शराइतें मिल रही थी और हम उन पे अमल दरामद भी करा रहे थे, टैक्सेस भी बढ़ा रहे थे, कीमतें भी बढ़ा रहे थे, सब्सिडी भी ख़त्म कर रहे थे, लेकिन IMF का एग्रीमेंट होके नहीं दिया। तो ये तो बात बिल्कुल सही है कि इसमें शहबाज शरीफ साहब वज़ीर आज़म और जनरल आसिम मुनीर साहब की पर्सनल काविशें हैं। ख़ास तौर से शहबाज शरीफ साहब ने जिस तरह MD IMF से बात की और उन ममालिक से बात की जिसमें पाकिस्तान के लिए रिकमेंड किया गया कि नहीं IMF को अपने मेंबर को बेल आउट करना, और फिर उसके बाद आपने देखा कि आखिरी दिन जिस दिन IMF का एग्रीमेंट ख़त्म हो रहा था 30 तारीख को, 28 या 29 को ये नया एग्रीमेंट 9 महीने के लिए $3 बिलियन का हुआ है। लेकिन महंगाई जो इस पीरियड में हुई है वो अनप्रेसिडेंटेड है। 30% महंगाई हो गई है, जो हमने कभी ख्वाबों में भी नहीं सोचा था, और ये हाइपर इन्फ्लेशन की तरफ आप का मुल्क चला गया है। अब उसको रिवर्स होना इतना आसान और इतना जल्दी नहीं है। तो सबसे बड़ा मैं समझता हूँ नाकामी कह लीजिए या चैलेंज कह लीजिए, वो अफरात ज़र है जिसको 29% और 30% तक ले गए, जिसकी वजह से और IMF की वजह से बिजली की कीमतें बढ़ाई हैं। आपने देखा हाल में ही पेट्रोल की कीमतें 20 रुपए लीटर के हिसाब से बढ़ाई हैं। पेट्रोलियम डेवलपमेंट लीवे लगा है, 9 रुपए फी यूनिट बिजली की कीमतें बढ़ी हैं, और इससे महंगाई का एक तूफान जो है खड़ा हो गया। लेकिन इस हुकूमत ने गैर पॉपुलर डिसीजन किए और IMF को भी ऑन बोर्ड लिया, और उन्होंने एक कोर्स ऑफ एक्शन या रोड मैप भी दिया। यहाँ पे मैं इनकी तारीफ करता हूँ। वो रोड मैप इन्होंने, एक तो वजीर आजम साहब ने जो पेंडिंग चीजें थी उनको उठा के सफाई करके गर्द झाड़ के
उनको दोबारा चमका के एक्शन में लेकर आए हैं। पहला तो उनका स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जो है उसके रिवाइवल है, उसको बहाल किया है, और उसमें आर्मी के चीफ जनरल आसिम मुनीर को कलीदी हैसियत दी गई है। और ये वो फाटा की हैसियत FATF जिसमें हमने ग्रे लिस्ट से निकले थे, उसी अंदाज पे इस मॉडल को बनाया है कि जिसमें सिविल और अस्करी क़यादत मिल के जो है ये पॉलिसियों पे अमल दरामद करें। उसमें 3 सेक्टर इन्होंने आइडेंटिफाई करे और तीनों सही सेक्टर थे। पहला इन्होंने IT का किया है, दूसरा मादनियात का करा है, तीसरा ज़राअत का करा है। हमने PTI की हुकूमत ने इन्हीं 3 सेक्टर को इग्नोर कर दिया था। ज़राअत हमारी ख़त्म हो गई थी, कॉटन की क्रॉप 5 मिलियन बेल भी नहीं हुई थी, जो 12 मिलियन बेल होती है। इस साल का भी हदफ 12 है। अजनास हम इम्पोर्ट करने लगे थे, जिसमें गेहूं को भी हम रशिया से इम्पोर्ट यूक्रेन से कर रहे हैं। और IT की जो हम बातें कर रहे थे 5 बिलियन 4 बिलियन, वो 2 बिलियन भी बहुत मुश्किल एक्सपोर्ट वहां पे रही। एक्सपोर्ट बढ़ के नहीं थी, बल्कि एक्सपोर्ट हमारी 31 बिलियन से कम होकर 27 बिलियन के ऊपर आ गई। इन्होंने ये हुकूमत ने ये 3 चीजें जो लॉन्च की हैं, तो आपने इसमें ये देखा कि ग्रीन फील्ड रिफाइनरी का वो प्रोजेक्ट जो 2019 से पेंडिंग है, और जो प्रिंस सलमान अभी साइन करने आना चाहते थे इसको, लेकिन पॉलिसियों में और रिफॉर्म्स नहीं हुई थी, टैक्सेस की पॉलिसी में कोई तब्दीली नहीं हुई थी। 2 महीने में एम्बेसडर जो सबूत थे उन्होंने, मुसद्दिक साहब ने एग्री किया, और ये पॉलिसियों में अमेंडमेंट भी हुई। टैक्स के मराज जो देनी थी वो दी, ड्यूटी की मराज जो देनी थी वो दी, रिफॉर्म्स दी, और ग्रीन फील्ड रिफाइनरी का प्रोजेक्ट जो है वो साइन हो गया। ये तो आपने पुराना 2019 का प्रोजेक्ट है, जिसमें $10 बिलियन की सरमाकारी है, और सऊदी अरब से जो तेल आएगा वो हमारे यहाँ रिफाइन होके पाकिस्तान में न सिर्फ सप्लाई होगा, बल्कि कुछ प्रोडक्ट एक्सपोर्ट भी हो सकेंगे। तो न सिर्फ मुलाजमतें मिलेंगी, बल्कि एक्सपोर्ट में भी इजाफा होगा। दूसरी चीज जो इस हुकूमत, जिसको मैं चाहता हूं कि मैं आपसे तारीफ भी करूं, और मैं इसकी आपको हाँ, तो मैं इसकी तारीफ भी करता हूँ। वो जो है मिनरल का जो था शोबा, उसको नजरअंदाज किया गया था। रिकॉर्ड एक्ट से हमने एग्रीमेंट कर लिया, सुप्रीम कोर्ट ने उसकी अप्रूवल भी दे दी, उसको एंडोर्स भी कर दिया, लेकिन रिकॉर्ड एक्ट का मंसूबा आगे नहीं बढ़ रहा था। ठीक, इसी बात को आगे बढ़ाएंगे, दूसरे एक्सपर्ट्स के सामने भी रखेंगे। आपने कहा कि IT, मिनरल्स एंड ज़राअत पिछली साबिक तीनों में जो गवर्नमेंट थी तीनों उनको इग्नोर किया गया। इस गवर्नमेंट का फोकस मिनरल पॉलिसी 1 अगस्त को उसका अनाउंसमेंट हुआ है। ये वो चीजें थी जिनको बंद करके रख दिया गया था, और फाइलें इनकी मिट्टी की नजर हो गई थी। ठीक, लेकिन बेग साहब इसी बात को आगे बढ़ाएंगे। फजल कुरैशी साहब, अवां वटि ईंदे साईं, जेके बेग साहब हिकिड़ी पॉजिटिव शयूं शेयर कयूं त ही गवर्नमेंट जिन शयुनि ते फोकस पोइ गवर्नमेंट न करे सघी, ही हुकूमत उन शयुनि ते फोकस कयो, पर हाणे अॻियां कीअं वधंदासीं? छाकाणि त अनसर्टेनिटी, उहो निगरान सेटअप हुजे, इलेक्शन हुजे, उन खां पोइ मामरनि जो हुजे, हर पासे ॾे ग़ैर यकीनी वारी सूरत हाल मुसलसल बरक़रार नज़र अचे पई। त न ग़ैर यकीनी में ही मामरा कहिड़ी रीति या जेके शुरू कया विया आहिनि उहे कीअं अॻियां वधंदा, इन ते बि सर रोशनी विझो। ऐं अव्हांखे कीअं नज़र पियो अचे ही बाइख्तियार निगरान सेटअप केतिरो वक़्तु हली सघे थो? इलेक्शन हिन साल न मथे साल थींदे अव्हांखे नज़र अचे पई? ॾिसो, इहे जेको इख़्तियार जेको बाइख्तियार आहे या न आहे, इहा त का ख़बर कोन्हे। छाकाणि जो जेको मुंहिंजे ख़्याल में जेको निगरान सेटअप आहे, सॼे का कानून साज़ी कई आहे, त उहा त एम्पावर करण लाइ जी त हिन जेको निगरान सेटअप आहे, ईअं ई चवंदुसि त गाॾी बि साॻी आहे, सुवार बि साॻियो आहे, रुॻो घोड़ो बदिलायो वियो आहे। हाणे जेकर गाॾी भॻल टुटल आहे ऐं सुवार साॻियो चढ़ियो वेठो आहे, त घोड़ो वीचारो छा कंदो? हाणे उहो घोड़ो केतिरे क़दुरु जे गाॾीअ खे छिके सघे थो पियो, उहो डिपेंड करे थो त सुवार हुन गाॾीअ खे कीअं थो हलाए पियो। गाॾी जेका आहे सा भॻी पई आहे, उन गाॾीअ खे ठाहिणो आहे। जेतिरे क़दुरु साईं ॻाल्हि कई मिनरल जी, त ॾिसो रेकोडिक जो मुआहिदो साइन थी वियो आहे, रेकोडिक जो रिवाइज हले थो, या हिन गवर्नमेंट जो कारनामो कोन्हे। अॻी गवर्नमेंट रेकोडिक जो जेको केस वापसि अथऊं,
जेको इंटरनेशनल कोर्ट में केस पाकिस्तान हारायो उन ते पाकिस्तान कंपनी सां ठाव करे वापसि वठी उन ते कमु शुरू थी वियो आहे ऐं रेकॉर्डिंग ते कमु गुज़िरियल 2 सालनि खां हले पियो। हिन हुकूमत जी का कारकर्दगी उन में कोन्हे। जेका हाणे मिनरल पॉलिसी जेका आई आहे उहा कीअं थी इम्प्लीमेंट थिए, छाकाणि हिन में हाणे सौ सिधो वॾा इदारा हिन में फ़ौज जो ख़ुशूसन इदारो हिन में घिरी आयो आहे। हाणे उहो उनखे कीअं थो हलाए पियो त उहो सेटअप जेको निगरान हुकूमत हथ में इहा ॻाल्हि कोन्हे। हाणे हुकूमत हथ में ॻाल्हि आहे त जेके नवां इदारा जेके तव्हां ठाहिया आहिनि उन में जेका हीयर एंड से जेका आहे त आर्मी जी वधीक आहे। आर्मी जो चीफ अवां सां गॾु वेंदो ऐं हिन जेको नओं जेको इंटरनेट फैसिलिटेशन वारो जेको इदारो ठहियो आहे जेको इहे एग्रीमेंट कंदो, जंहिंजो साईं ज़िक्र कयो त के IT जी फील्ड में थींदा या मिनरल जी फील्ड में थींदा, उन जा जेके सरबराह जेको डायरेक्टर जनरल आहे उहो बि हिकिड़ो जेको फ़ौजी हूंदो। हाणे उहो फ़ौज जी सोच छा थी थिए उहा ॻाल्हि असांखे अञा ताईं उन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे। इहा जेका इदारा प्रैक्टिकली केतिरे क़दुरु कमु करे सघंदा उन जी ॻाल्हि जी असांखे ख़बर कोन्हे। असां ॾिसूं था डे टू डे जेके हालतूं आहिनि जीअं साहब इहा सही एनालिसिस कई त क्वेश्चन हुकूमतुनि जे को चढ़ी वियो आहे। क्वेश्चन अची पुछियो आहे रियासतुनि जे रिट थियो। रियासतुनि जे रिट था ॾिसूं था त हाई कोर्ट जा जेके गॾु थियल आहे त तव्हां पंजाब में इलेक्शन करायो 3 महीने अंदरि उन्हनि खे रिजेक्ट कयो वियो। उनजी काई पुछा गुछा कोन्हे त भई सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे तव्हां कीअं रिजेक्ट कयो आहे। अॻिते हली करे तव्हांजा जेका अफ़गान सिचुएशन आहे जेके असांजे घर में घिरी करे असांजा माण्हू मारे वञनि था पिया, ताज़ो हे जेको बाजो जो वॾो वाक़ियो थियो उन में तव्हां अफ़गानिस्तान सां या जेके इदारा अफ़गानिस्तान में वेठा आहिनि, दाइश पाकिस्तान में कोन्हे, दाइश अफ़गानिस्तान में वेठी आहे। तहरीक तरफ़ आहे पाकिस्तान अफ़गानिस्तान में वेठी आहे। इंटरनेशनल लेवल ते तव्हां हुन सां कीअं डील कयो त तव्हांखे कहिड़ियूं सिंपथियूं मिलनि थी पियूं। ॿिया तव्हांजे इंटरनेशनल अॻिते हली करे तव्हांखे केतिरियूं कीअं हिकिड़ो गुड गेस्चर जो जेको ॾिनो आहे इंडिया जे लाइ, जेको पंहिंजो हुन हुकूमत चयो, जेको शहबाज़ सां वेंदे वेंदे चयो त असां इंडिया खे ऑफर था कयूं पिया, उन जो केतिरो पॉज़िटिव जवाबु त असां हिन महिल ताईं तव्हां बिल्कुलु वेग आहे सूरत हाल पॉलिसी में का ख़बर कोन थी पए। अफ़गान पॉलिसी असां क्लियर कोन्हियूं, तालिबान जे मामले में असांजी पॉलिसी क्लियर कोन्हे। अॻिते हली करे जेके नवां इदारा ठहिया आहिनि उहे छा कंदा, छाकाणि जो असां वटि तव्हां वटि पैसो कुझु जेको तव्हांखे रिलीफ मिलियो आहे सो असांखे हिकिड़े क़िस्म जो टाइम मिलियो आहे। रुॻो कंहिं बि मुल्क तव्हांजो कर्ज़ु माफ़ु कोन कयो आहे। चीन जे बैंकुनि जेको कुझु कयो आहे सो उहो हिकिड़ो डेफर कयो अथऊं, माना वरी साल खां पोइ वरी बीह रहंदा त बाबा असांजा पैसा ॾियो। तव्हांखे कोई बि पैसा तव्हांखे छॾण लाइ तयारु कोन्हे। तव्हां फॉरेन एक्सचेंज जी पोज़ीशन तव्हांजी तमामु वीक आहे। अॼु बि तव्हांजे जेके आहिनि या 5-6-7 अरब डॉलर तव्हांजा जेके आहिनि फॉरेन एक्सचेंज रिज़र्व आहिनि। ऐं अॻिते हली करे तव्हां हिन इंटरिम गवर्नमेंट में डिसंबर में तव्हांखे 9 अरब डॉलर करण जी अदायगी करणी आहे, उहो किथो कंदो। हाणे इहो जिन एक्सेप्ट कई आहे रिस्पॉन्सिबिलिटी, कहिड़े हालतुनि में रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट कई अथऊं, उन्हनि जा अख़्तियार केतिरे क़दुरु हूंदा उहो ॾिसणो पवंदो। ऐं वॾी ॻाल्हि जेका चेंज आहे त सितंबर में अवां जो चीफ जस्टिस बदिलियो थियो, माना जुडिशरी जो जेको रोल रहियो आहे नेगेटिव या पॉज़िटिव, उन रोल में वॾी तब्दीली ईंदी। उनखे तव्हां कीअं ॾिसंदो, सूबनि जा तालुकात मर्कज़ सां कहिड़ा तरह आहिनि, छाकाणि जो NFC अञा तव्हांखे कोन मिलियो। 11 साल गुज़री विया, 2 NFC अचनि हा, हिकिड़ी NFC कोन अची सघी। तव्हांखे सूबनि जा मर्कज़ सां तालुकात कहिड़ा रहनि था पिया ऐं विदिन सूबनि में सूरत हाल कहिड़ी तरह। पंजाब में हिकिड़ी मां चवंदो नाजाइज़ गवर्नमेंट वेठी आहे, उहा कंटिन्यू कंदी। माना जेको तव्हांजो जेको नओं सेटअप आहे उहो बाइस्ड आहे, छाकाणि सूबा सरहद में अलॻि हुकूमत वेठी आहे जेका बाइस्ड आहे, जेका हिकिड़े पॉलिटिकल पार्टीअ जो इंफ्लुएंस आहे। साॻे तरह पंजाब जो गवर्नर या पंजाब जेका हुकूमत आहे उते हिकिड़ी पॉलिटिकल त अपॉलिटिकल पार्टी जेके अचणियूं, अपॉलिटिकल जेको सिस्टम हूंदो इन्हनि सूबनि में कतई कोन्हे। मर्कज़ में या बलोचिस्तान में सिंध में केतिरे क़दुरु अपॉलिटिकल थिए थो उहो ॾिसणो पवंदो। तंहिंजे करे जेका ओवरऑल जेका सूरत हाल आहे सा मां मख़सूस ॾिसां थो पियो। ऐं मजबूरियूं जेके आहिनि से ईंदड़ गवर्नमेंट जूं ऐं हिन गवर्नमेंट जी जेका ईंदी इहा केतिरे क़दुरु आर्ज़ी हूंदी, 6 महीना हूंदी, 8 महीना हूंदी, 10 महीना हूंदी, उन लाइ बि को बि इन ते क्लियर कोन्हे त इहो घणो अरसो इहा हुकूमत हलंदी। 3 महीननि खां डेफिनेटली मथे हलंदी, नयूं इलेक्शन जो कहिड़ो रूप थींदो ऐं ओवरऑल जेका आहे त सूरत हाल मूंखे गंभीर थी नज़र अचे। ठीकु, ओवरऑल सूरत हाल गंभीर थी नज़र अचे। शोएब साहब, अवां छा एड कंदो हिन में? ऐं हीअ जेका ग़ैर यकीनी वारी सूरत हाल आहे इन जो अंत कॾहिं ईंदो, इहो बि ग़ैर वाज़िह आहे हिन वक़्तु?
ॾिसो, सभ खां पहिरियों त मां थोरी गुज़ारिश कयां त तव्हां जेको बेग साहब हाणे ज़िक्र कयो IT सेक्टर जो, लैंड जो ऐं मिनरल्स जो, मां गुज़ारिश कंदुसि त एक्चुअली हाणे असांजी सूरत हाल इहा थी वई आहे जो जेके पाकिस्तान जा स्ट्रेटेजिक एसेट्स आहिनि उहे हाणे असां उन्हनि जी जेका ओनरशिप आहे उहा ट्रांसफर था कयूं। असांजा जेके एयरपोर्ट्स आहिनि उहे आउटसोर्स था थियनि। असांजा जेके सी पोर्ट्स आहिनि सिंध जा उहे जेको आहे सो मिडल ईस्ट जा जेके आहिनि गवर्नमेंट्स आहिनि या जेके कंपनीज़ आहिनि उहे टेक ओवर थियूं कनि। असांजी जेके लैंड्स आहिनि एग्रीकल्चर लैंड ख़ासि तौर ते जेके तमामु जेके असांजे ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां मां चवंदुसि जिन ते असांजो फ्यूचर जो जेको आहे दारोमदार आहे उहा लैंड असांखां वञे पई लखनि एकड़नि जी तइदाद में जेको आहे सो उहा असांखां खसिजे थी। उहा बि वञे थी मिडल ईस्ट जे कंपनीज़ में ऐं उन्हनि सां शराकतदारी आहे आर्मी जी। तो हाणे मूंखे ॿुधायो त इहा जेको सिनारियो पैदा थिए थो इहो त उहो ई आहे जेको अफ्रीका जे फेल्ड स्टेट्स में थींदो आहे त जॾहिं तव्हांजी इकोनॉमी बर्बाद थी चुकी हूंदी आहे, जॾहिं रूल ऑफ लॉ ख़तमु थी चुको हूंदो आहे त पोइ सिक्योरिटी जा इदारा ॿाहिरों जी कंपनियुनि सां मिली तव्हांजा स्ट्रेटेजिक एसेट्स टेक ओवर करे छॾींदा आहिनि। हाणे जेका सूरत हाल मां थो ॾिसां उहा इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे, छाकाणि त जेके हिननि पावर्स वधाया आहिनि केयर टेकर सेटअप जा इहे अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि, इहे इलीगल आहिनि। छाकाणि त कॉन्स्टिट्यूशन ऐं लॉ जेको आहे बिल्कुलु क्लियर आहे त केयर टेकर सेटअप जो हिकिड़ो ई कमु आहे, उहो आहे साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन कराइणु। जॾहिं त हे अलल ऐलान चवनि था त हे जेको केयर टेकर सेटअप हूंदो इहो मुकमिल तौर ते इम्पावर्ड हूंदो ऐं इहो पाबंद बि न हूंदो त 3 महीननि में इलेक्शन्स कराए। माना त हाणे जेका मां शुरू में गुज़ारिश कई त आइन ऐं कानून जी का हैसियत कोन्हे। त तव्हां जॾहिं ॻाल्हि था कयो अनसर्टेनिटी जी, त अनसर्टेनिटी छो पैदा थींदी आहे जॾहिं कानून ऐं आइन जेको आहे सो मुअत्तल हूंदा आहिनि। जॾहिं तव्हांखे इहा ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजा हक़, मुंहिंजा जेके बुनियादी आज़ादियूं आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि या न आहिनि। जॾहिं मूंखे तव्हां ॿुधायो जंहिं मुल्क में तव्हां कॉन्ट्रैक्ट जेको आहे इन्फोर्स नथा कराए सघो, जिते सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर जेको आहे सो डिफाए थो थिए, कहिड़ी मल्टीनेशनल कंपनी हिते अची तव्हां सां जॉइंट वेंचर्स कंदी। सिर्फ़ु इहे जेके मिडल ईस्ट जूं जेके कंपनियूं आहिनि या हुकूमतूं आहिनि जेके असांखे पंहिंजो, सची ॻाल्हि इहा आहे मां त सम्झंदो आहियां त कॉलोनी सम्झंदियूं आहिनि पंहिंजूं, जिन जा जेके असांजे रिसोर्सिस खे असांजे सिक्योरिटी इदारनि खे इस्तेमालु कंदियूं आहिनि, उहे सां इहो ट्रेड ऑफ कंदियूं आहिनि त ठीकु आहे तव्हांखे असां $2-3 बिलियन ॾियूं था, पर तव्हां असांखे ॿनियूं ॾियो, तव्हां असांखे पंहिंजा पोर्ट्स ॾियो, तव्हां असांखे एयरपोर्ट्स ॾियो। तो आहिस्ता आहिस्ता असां हाणे चाइना ऐं उनखां पोइ मिडल ईस्ट जी जेको आहे सो कॉलोनी बणिजी विया आहियूं ऐं अञा वधंदो इहो रुझान। छाकाणि त असांजी कैपेसिटी जेका आहे, जेको बुनियादी जेको कमु हूंदो आहे कंहिं बि हिकिड़ी प्रोग्रेसिव स्टेट जो, त टैक्सेशन जे निज़ाम खे जेको आहे सो इक्विटेबल बणाइणो हूंदो आहे ऐं टैक्सेशन जे निज़ाम खे एफिशिएंट बणाइणो हूंदो आहे। असांजो उमरा तबिको जेको आहे ऐं जेका हीअ रूलिंग इलीट आहे जेका गुज़िरियल 50 साल खां अॻी मुख़्तलिफ़ शिकिलुनि में अचे पई, उहे बिल्कुलु तयारु न आहिनि अॼु बि टैक्सेशन जा रिफॉर्म्स करण लाइ। असांजो जेको इंडस्ट्रियलिस्ट आहे बिल्कुलु तयारु कोन्हे त उहो सब्सिडीज़ खां सवाइ कम्पीट करे सघे। असांजो अॼु बि ट्रेडिंग क्लास जेको लखनि करोड़नि जी तइदाद में आहे उहो 3 रुपया टैक्स ॾियण लाइ तयारु कोन्हे। असांजो मुल्क, मूंखे ॿुधायो न दुनिया में जेके हाणे असांजो टैक्स GDP रेशो छा आहे 9%, जेको शायदि दुनिया में मुंहिंजे ख़्याल में कंहिं अफ्रीका जे मुल्क जो हूंदो। शहाब साहब हम दुरुस्त फरमायो पिया, पर हाणे जेको मथो महीनो हूंदो जॾहिं नओं चीफ अचे पियो उन खां पोइ छा मंज़रनामो ठहंदे ॾिसो पिया? ॾिसो, हीअ जेका केयर टेकर सेटअप थो अचे, मां हिनखे बिल्कुलु हिकिड़ो सिंपल जेको हुनजो ऑब्जेक्टिव आहे उहो इहो ई आहे त जेका IMF सां हिननि मुआहिदो कयो आहे 9 महीननि जो, जेको हिनखे इहो रिप्रीव मिली आहे, रेस्पाइट मिली आहे, इन्हनि 9 महीननि लाइ इहो केयर टेकर सेटअप रहंदो। जंहिंमें 2 महीना गुज़रिया आहिनि, 7 महीना ॿिया गुज़रंदा ऐं इहो पूरा जेके बि शर्तूं आहिनि केयर टेकर जूं, जेके का सियासी पार्टी जंहिंमें इहा अख़लाक़ी ज़रूरत कोन्हे अर्ली इलेक्शन कराए उहा बैगेज खणे, उहा हिननि चालाकी इहा ई कई आहे। हिन सां हिन में जेको एस्टेब्लिशमेंट बि शामिल आहे त इहो सॼो बैगेज तव्हां हिकिड़े केयर टेकर सेटअप जे मथां हणो ऐं उहे सभई जेके हिननि जिन जी असांखे ख़बर ई कोन्हे का ॻुझा जेके हिन जा कंडीशनलिटीज़ आहिनि IMF जूं, उहे सभई हिन केयर टेकर दौर में इहे सॼियूं जूं सॼियूं इम्प्लीमेंट कंदा।
ऐं तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी तबाही वारी जेका सो सूरताल थींदी जॾहिं इहे सभु इम्प्लीमेंटेशन थींदियूं, प्राइवेटाइज़ेशन थींदी, इहे जेके स्टैंड ओन इदारा जेके आहिनि PIA वग़ैरह, इहे स्टील मिल वग़ैरह, इहे सभु प्राइवेटाइज़ कंदा। तव्हां ठीकु, त ही मामरा शौब साहब नए चीफ जस्टिस ॾाढो चैलेंज हूंदा, कीअं ॾिसो पिया उन सूरत हाल खे? कहिड़ी सूरताल खे? नओं चीफ जस्टिस साहब अचे पियो आहे, नए चीफ जस्टिस जो हिकिड़ो पंहिंजो समूरो रिकॉर्ड रहियो आहे, उहो बि सभिनी जे आॾो आहे। अमी जी ज़िक्र कयो त आइन ऐं कानून जी मुसलसल लताड़ थींदी अचे पई, त ही सम्झो पिया तमामु वॾो चैलेंज हूंदो नए चीफ जस्टिस आॾो? नाजिया, मूंखे इहो चवंदे शर्म बि अचे थो ऐं सची ॻाल्हि ॿुधायो इंतिहाई ॾुख बि थिए थो। तव्हां मुंहिंजा लफ़्ज़ यादि कजो, हिन चीफ जस्टिस खे हलण ई कोन ॾींदा। तव्हां ॾिसजो बदतरीन क़िस्म जी सूरत नज़र ईंदी। हे जेको चीफ जस्टिस आहे, हे बिल्कुलु डाउन टू अर्थ ऑनेस्ट स्ट्रेट माण्हू आहे, हे का नो नॉनसेंस क़िस्म जो जज आहे, पर हिनखे हलण ई कोन ॾींदा। तव्हां ॾिसो हिन वक़्तु कोर्ट असांजी डिवाइडेड आहे, सुप्रीम कोर्ट डिवाइडेड आहे। अॼु बि 8-9 जज जेके आहिनि जेके हिन वक़्तु जेको सिटिंग चीफ जस्टिस आहे हुन सां जेके वेठा आहिनि, इहे वरी बाद में हिननि जो हिकिड़ो ॿियो तव्हां ॾिसंदव जेको मूंखे ख़ुदा करे मां ग़लति साबित थियां, पर मूंखे लॻे थो त सच त हिननि जो मक़सदु हाणे इहो ई आहे त सुप्रीम कोर्ट खे कंहिं तरीक़े सां प्रिवेल कजे उन ते ऐं सुप्रीम कोर्ट खे कोऑप्ट कराइजे। सुप्रीम कोर्ट खां वरी उहा जेका क़बर मां कढी डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी वारी जेका हुई, हिकिड़ी जेको वबा जिते मुल्क हलियो आहे, अहिड़े क़िस्म जी उहा हले त थी हिन वक़्तु। प्रैक्टिकली उहा डिफेक्टो त हिन वक़्तु हले थी, पोइ इहा डिजोरे बि कराईंदा। ऐं इहो जेको काली साहब आहे वीचारो पूरी कोशिशि कंदो, पर ॾिसजे, पर मां ॾाढो हिन में मूंखे ॻणती आहे ऐं मां सम्झां थो त ईंदड़ वक़्तु जेको आहे सो जुडिशियल क्राइसिस जे लाइ बि ॾिसजो तव्हां, छो त इहे सभु मामला वेंदा कोर्ट में। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॿी आख़िरी ॻाल्हि कयां, हे जेको हिन वक़्तु इहो ज़रदारी साहब ऐं शरीफ़ जेको आहे सो मिली एस्टेब्लिशमेंट सां सेम पेज वारी पॉलिटिक्स खेॾनि था, इहे इंतिहाई दर्जे जो वॾो हिकिड़ो ब्लंडर था कनि, इहे ई पछताईंदा। ठीकु, ऐं शौब साहब मूं वक़्तु कुझु घटि आहे, ज़ाहिर आहे हुन ते कालो के ॾींहं में बिलावल साहब जी बि हिकिड़ी स्टेटमेंट आई त हीउ जेको कुझु थिए पियो ही मुंहिंजे लाइ ऐं ख़ासि करे मरियम जे लाइ ही तमामु घणी ॾुखी थी वेंदी त मुस्तक़बिल में सियासत करणु। उहा उन ई कॉन्टेक्स्ट में ॻाल्हि कई। अवां जी ॻाल्हि खे अॻियां वञंदसि, वक्त थोड़ा घटा है। बेग साहब आपकी तरफ आऊँगी, फाइनल कमेंट आपका लूँगी। आपने सुना फजलुल्लाह कुरैशी साहब को, शहाब साहब को, अनसर्टेनिटी हर तरफ। वो ये कह रहे हैं कि घोड़े को तब्दील करने से कोई फ़र्क नहीं पड़ना कि घुड़सवार सेम है। आप देखते हैं कोई तब्दीली, कोई आने वाले दिनों को कैसे आप फोर्सी करें? देखिए, इस वक्त आने वाले दिनों में जो चीज़ें ज़रूरी हैं जी, जो केयर टेकर गवर्नमेंट को भी करनी चाहिए, लेकिन मुंतखब गवर्नमेंट के लिए तो मस्ट है, नहीं तो इकोनॉमी हमारी सही नहीं होगी। एक एनर्जी सेक्टर में रिफॉर्म्स लाना है और सर्कुलर डेट को खुदा के वास्ते पे ख़त्म करना है और कम करना है, नहीं तो कीमतें बिजली की बढ़ाते रहेंगे सर्कुलर डेट की अदायगियों के लिए। टैक्सेशन का जैसे भाई ने कहा, रिफॉर्म्स, टैक्स टू GDP रेशो कम हो गया 9.5%, इसे हर साल 1 से 1.5% बढ़ाना था, 15% तक लेके आना था। पब्लिक सेक्टर लॉस मेकिंग ऑर्गेनाइजेशन है जिसमें PIA है, रेलवे है, वापडा है, स्टील मिल है, ये 500 अरब रुपए सालाना लॉस कर रही है। हर साल गुड मनी फॉर बैड मनी हमारी जाया हो रही है। इसको स्ट्रक्चर करना है हमने, रीस्ट्रक्चर या प्राइवेटाइजेशन, जो हर बार वादा करते हैं लेकिन नहीं होता। उसके बाद हमें एक्सपेंसिव फर्नेस ऑयल से बिजली बनाने के बजाय रिन्यूएबल एनर्जी पे जाना है। विंड, सोलर, कोल, हाइड्रो, न्यूक्लियर एनर्जी को अडॉप्ट करना है। और ये जो लोगों के नाम आ रहे हैं उसमें हाफिज शेख साहब मैं समझता हूँ एक अच्छे इकोनॉमिस्ट भी हैं, फाइनेंस के भी आदमी हैं, जबकि जलील अब्बास गिलानी साहब में फॉरेन पॉलिसी की बहुत अच्छी सलाहियतें हैं। तो मैं समझता हूँ अगर इन दोनों में से कोई आता है तो IMF आपकी कवर होगा, IMF को ज्यादा बेहतर तौर पे हैंडल किया जा सकेगा और फॉरेन पॉलिसी हमारी जिनको दोबारा रिवाइव किया था मजीद बेहतरी की तरफ हम ले जाके एक इंटरैक्टिव फॉरेन पॉलिसी बना सकेंगे। लेकिन जरूरत इस बात की है कि इलेक्शन ट्रांसपेरेंट और इंडिपेंडेंट कराए जाए, यही केयर टेकर का मकसद है। और इसीलिए मेरी, क्योंकि आज रात या कल तक फैसला होगा, लिहाजा मैं अपना इनपुट देते चलूं कि किसी को भी बनाए
इम्पार्शल हो और इंडिपेंडेंट हो, और वो इंडिपेंडेंट और ट्रांसपेरेंट इलेक्शन कराए, और उस वक्त में उसे किसी सियासी जमात का अलाइन नहीं होना है उसने, तो वो केयर टेकर की सही जुमरे में आता है, और तो वो केयर टेकर अपना सही जिम्मेदारी से, एक रिस्पॉन्सिबिलिटी से अपना टास्क अदा करेंगे। लेकिन अगर ये कोशिश की गई कि मुख्तलिफ सियासी जमातों से अलाइन की हुई लोग आ जाएं, तो वो यकीनन उनको सपोर्ट करेंगे, फायदा पहुंचाने की कोशिश करेंगे, जिससे रिजल्ट जो है इंतखाबात का, वो जेपरडाइज होगा, वो मुतासिर होगा, और लोगों को वो सुकून और सेटिस्फेक्शन नहीं मिल सकेगा जो इस इलेक्शन का, जिसका इंतजार है। तो मैं बड़ी स्ट्रांगली ये कहता हूं कि इम्पार्शल, इंडिपेंडेंट लोग ला के और ट्रांसपेरेंट इलेक्शन कराएं, क्योंकि आने वाला वक्त कोई कंट्रोवर्सी का मोतम्मल नहीं हो सकता। ठीक। आने वाले वक्त को स्मूथ हमें 5 साल की हुकूमत मिले, और वो फिर इकोनॉमी को फोकस करके चार्टर ऑफ इकोनॉमी बना के हमारी इकोनॉमी को बेहतरी की तरफ लेके जाएं। हमें कंट्रोवर्सी में नहीं पड़ना जिसमें इलेक्शन में ये सवालात उठ जाएं कि यहाँ पे बेईमानी हुई है, रिगिंग हुई है, और फिर वही के वही एक सिलसिला रहे जो माजी में होता रहा है। जिस तरह से पीटीआई को लाया गया, मुझे पूरा यकीन है कि जनरल आसिफ मुनीर का जो एक करैक्टर है, जो एक क्रेडिबिलिटी है, जो उनका स्ट्रक्चर है, वो एक ईमानदार और असूली आदमी का है। ठीक भाई लिहाजा साहब, बहुत शुक्रिया आपका, इलेक्शन में आपने इनपुट दिया। वो इलेक्शन में ठीक। बिल्कुल ट्रांसपेरेंट इंशाल्लाह और फेयर इलेक्शन कराएंगे, जो हमारा हक भी है और मनसब भी है और मुकद्दर भी हमारा अब वही ठीक होना ठीक चाहिए, बेग साहब, क्योंकि बहुत हम शुक्रिया। अफोर्ड नहीं कर प्रोग्राम सकते। का वक्त ख़त्म हो रहा है, आपने वैल्यूएबल इनपुट दिया, बहुत शुक्रिया, आपने टाइम निकाला प्रोग्राम के लिए। शोआब ओसो साहब, फजला कुरैशी साहब, वहाँ जी वरी वरी मेहरबानी। नाज़रीन, एक्सपर्ट्स जो तजियो वहाँ ॿुधो मौजूदा सूरत हाल ते कहिड़े रीति मामला अॻियां वधंदा, छा मंज़रनामो थी सघे थो, उन हवाले सां पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी जल्द अवां सां मुलाक़ात थींदी नए मौज़ू सां गॾु, नए महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।